जी जलमंजी सिंध न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। नौशर फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राजा रईस सोलंकी आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जो सदर मियां अब्दुल रहीम भारू नौशर फिरोज पहुंची खाही राहुआ में शहीद इकबाल अहमद लाड़क के पुटरन यासिर इकबाल लाड़क आसिफ इकबाल लाड़क से दुआ घुरी दुख जो इज़हार किया। उन मौके ते मज़दूरनि जे सरवाण मियां अब्दुल रहीम भारू तॾहिं ते ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध जी आबपाशी मुलाज़िमनि खे ॿुधायो आहे त असां खां DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज ऐं SHO नौशर फिरोज 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे। कुल ख़्वानी गुज़रण खां पोइ फेडरेशन जे उहिदेदारनि सां मुशावरत कई वेंदी। उन खां पोइ शहीद इकबाल अहमद लाड़क जा जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा ओसीं ताईं ख़ामोश न वेहंदासीं। हुन चयो त नौशर फिरोज पुलिस अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण में नाकाम थी चुकी आहे। नौशर फिरोज खे नोगो एरिया बणायो वियो आहे। ॾींहं ॾिठे जो शहरनि ते गोलियूं हलायूं वञनि थियूं पर नौशर फिरोज पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहीद इकबाल लाड़क मज़दूर पौरियत जो हॾ ॾोखी हुयो। मज़दूरनि लाइ ॾिनल कुर्बानियूं हमेशह यादि रहंदियूं। फौरी तौर शहीद इकबाल लाड़क जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿिए सूरत में सॼी सिंध अंदरि एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। उन मौके ते स्कार्प एम्प्लॉइज़ यूनियन नौशर फिरोज जो सदर सागर यूसुफ मंगी, खादिम हुसैन मरी, अली नवाज़ सोलंकी, मोहम्मद याकूब वगण ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।